अहम ख़बर मां केॾियूं पंजाब जो नओं वॾो वज़ीर चौधरी परवेज़ इलाही थींदो या हमज़ा शहबाज़। असेंबली में वोटिंग लाइ इजलास सुबुह 11:30 वॻे शुरू थींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान उस्मान बोज़दार खां इस्तीफ़ा वठी काफ लीग अॻवान चौधरी परवेज़ इलाही खे पंजाब जी वॾ वज़ारत लाइ नामज़द कयो, जॾहिं त मुख़ालिफ़ धुर पारां वॾ वज़ारत लाइ अपोज़िशन लीडर हमज़ा शहबाज़ खे वॾो वज़ीर बणण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि पंजाब असेंबली में गॾियल अपोज़िशन जी उम्मीदवार हमज़ा शहबाज़ जो पलड़ो ॻरो आहे। खेसि जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान ग्रुप जी हिमायत हासिल आहे। आगाह कयूं पिया पंजाब जो नओं वॾो वज़ीर चौधरी परवेज़ इलाही थींदो या हमज़ा शहबाज़। असेंबली में वोटिंग लाइ इजलास सुबुह 11:30 वॻे शुरू थींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान उस्मान बोज़दार खां इस्तीफ़ा वठी काफ लीग अॻवान चौधरी परवेज़ इलाही खे पंजाब जी वॾ वज़ारत लाइ नामज़द कयो, जॾहिं त मुख़ालिफ़ धुर पारां वॾ वज़ारत लाइ अपोज़िशन लीडर हमज़ा शहबाज़ खे वॾो वज़ीर बणण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। आगाह कयूं पिया ज़रियनि जो चवणु आहे त पंजाब असेंबली में गॾियल अपोज़िशन जे उम्मीदवार हमज़ा शहबाज़ जो पलड़ो ॻरो आहे। खेसि जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान ग्रुप जी हिमायत हासिल आहे।